सतनाम साखी। जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं कन्यादान जे बारे में कि हर पिता पंहिंजी धीअ खे कन्यादान कंदो आहे। कन्यादान में हू कहिड़ियूं टे शयूं पाण हर पिता पंहिंजी धीअ खे, पंहिंजी कन्या खे, पंहिंजी न्याणी खे ॾींदो आहे, इहा जानकारी तव्हां सां साझा कंदासीं। हर घर में विहाउ हूंदो आहे, ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, शादी हूंदी आहे। शादी हर पिता पंहिंजी धीअ, पंहिंजी न्याणी जी तमामु सुठी तरह कंदो आहे, चाहे हू आर्थिक वर्ग सां मजबूत हुजे या कमज़ोर हुजे। हू पंहिंजी धीअ खे हर तमामु सुठी शइ, घर जूं शयूं, पलंग, टीवी, घर, फ्रिज, घर सभु कुझु ॾींदो आहे। पर कुझु घटि वधि बि थींदी आहे, पर ही टे शयूं थींदियूं आहिनि जेको हर पिता पंहिंजी धीअ खे ॾींदो आहे। उहा थींदी आहे रुमाल में वेड़े करे गीता ॾींदो आहे, ॿी गऊ ऐं वछड़ो ॾींदो आहे जेको पाण चांदी जो हाण ॾींदा आहियूं, टी ॾींदो आहे तुलसी माता तुलसी चांदी जी पाण धीअ खे ॾींदा आहियूं। इहे टे शयूं पाण शादी में धीअ खे, न्याणी खे ज़रूरु ॾींदा आहियूं। रुमाल में वेड़े करे पाण जेकी न्याणी खे ॾींदा आहियूं उहा सावरे वञे, उनजो रीज़न हूंदो सावरनि में ख़ुदि पढ़े, छोकी पाण सनातनी हिंदू धर्म खे मञंदा आहियूं, त उहा ख़ुदि बि पढ़े, पंहिंजे परिवार खे बि पढ़ाए ऐं घर जो माहौल शुद्ध ऐं सुठो रहे। ॿी ॾींदा आहियूं पाण चांदी जो वछड़ो ऐं गांइ। पहिरें जे टाइम में घर ॾाढा वॾा हूंदा हुआ त पाण गांइ ॾींदा हुआई कि हू घर में ॿधी सघनि, ऐं वछड़ो थिए त उनजी धीअ जी, पंहिंजी न्याणी जी गोद हरी भरी रहे, उनजो जीवन हरो भरो रहे, त पाण गांइ ॾींदा हुआई। पर हाणे पाण चांदी जी गांइ ऐं वछड़ो ॾींदा आहियूं, जंहिंसां पंहिंजी न्याणी जो घर जीवन हरो भरो ऐं उनजी गोद हरी भरी रहे। ऐं जेकी गीता बि आहे उहा पढ़ंदो ॿार, त जेको ॿार पैदा थींदो उनसां उनजी बुद्धि जो स्तर, उनजो सोच जो स्तर तमामु सुठो, उनजो ख़ुदि जो, उनजे परिवार जो ऐं उनजे अचण वारे ॿार जो गीता पढ़ण सां उनजो शुद्ध सुठो बुद्धि जो विकास थिए थो ऐं घर जो माहौल सुठो रहे थो। अॼु बि जेॾी महिल पाण फुल्का पचाईंदा आहियूं, रोटी तए ते विझंदा आहियूं, त पहिरियों फुल्को पाण गौ माता जो कढंदा आहियूं। टी जेकी आहे तुलसी माता जॾहिं पाण न्याणी जो विवाह कंदा आहियूं, पाण शादी वियाह करण वारा हूंदा आहियूं, त पाण पहिरीं हिकु पौधो लॻाईंदा आहियूं तुलसी माता जो। उहो पाण पंहिंजी न्याणी खे तुलसी जो पौधो ॾींदा हुआसीं। पर हाणे आधुनिक युग आहे, आधुनिक वर्ग में पाण चांदी जी तुलसी पंहिंजी न्याणी खे, पंहिंजी धीअ खे ॾींदा आहियूं। कॾहिं कॾहिं हींअर पाण ॾाढो अॻियां वधी विया आहियूं, शादी वियाह ॿी जॻह ते थियण लॻा आहिनि, त कॾहिं कॾहिं इहे टे पाण भुलिजी बि वेंदा आहियूं या न विझंदा आहियूं, कॾहिं रहिजी वेंदियूं आहिनि। पर इहे पुरातन काल खां पंहिंजे हलंदियूं पियूं अचनि। मूंखे लॻे थो इहा पंहिंजी जेकी संस्कृति आहे, इहो पंहिंजी न्याणी खे, पाण खे ज़रूरु ॾियणो खपिजे। गौ माता सां गॾु वछड़ो आहे चांदी जो, उहो तुलसी माता ऐं टी रुमाल में वेड़े करे गीता ज़रूरु ॾियणु खपिजे। मूंखे लॻे थो मां सिंधी समाचार राजस्थान ते इहा सुहिणी सुठी जानकारी तव्हां सां साझा करे रही आहियां। सतनाम साखी। जय झूलेलाल।